मुंहिंजे घर में अची ॾिसता अखियूं, कॾहिं मुंहिंजे घर में अची ॾिसता अखियूं। तुंहिंजनि एहतमामनि में कीअं पइजनि थियूं उमीदूं उमिरि जे किनारनि ते बीही, उमीदूं उमिरि जे किनारनि ते बीही। डिघनि इंतज़ारनि में कीअं पइजनि थियूं कॾहिं मुंहिंजे घर में अची ॾिसता अखियूं, कॾहिं मुंहिंजे घर में अची ॾिसता अखियूं। अची ॾिस त मूंठूं फुलई काइनातूं वधी तुंहिंजे कदमनि खे कीअं सजदा कनि थियूं। अची ॾिस त मूंठूं फुलई काइनातूं वधी तुंहिंजे कदमनि खे कीअं सजदा कनि थियूं। ऐं कदमनि त छा तुंहिंजे विख विख जे दस खे चुमे आजियां उनमें कीअं पइजनि थियूं, चुमे आजियां उनमें कीअं पइजनि थियूं। कॾहिं मुंहिंजे घर में अची ॾिसता अखियूं, कॾहिं मुंहिंजे घर में अची ॾिसता अखियूं। वाकई ओ सियारनि जे हिन मौसमुनि में ओ जाना जे सच पच अची थो पवी तूं। ऐं वाकई ओ सियारनि जे हिन मौसमुनि में ओ जाना जे सच पच अची थो पवी तूं। इहो सोचींदे सभु उमिरि जूं न ॼाणा ख़ुशियूं सीस रातियुनि में कीअं पइजनि थियूं, ख़ुशियूं सीस रातियुनि में कीअं पइजनि थियूं। कॾहिं मुंहिंजे घर में अची ॾिसता अखियूं, कॾहिं मुंहिंजे घर में अची ॾिसता अखियूं। समझ तो रिया उदासिन जी दुनिया विछोड़न वेसूरन सौदावन जी दुनिया। तब समझ तो रिया उदासिन जी दुनिया विछोड़न वेसूरन सौदावन जी दुनिया। तू पहुंची त पोए ॾिस उमंगों बदिल जी जमालन ऐं झुमरियुनि में
जमालन ऐं झुमरियुनि में कीअं पइजन थियूं कॾहिं मुंहिंजे घर में अची ॾिस त अखियूं कॾहिं मुंहिंजे घर में अची ॾिस त अखियूं तुंहिंजनि एतमामनि में कीअं पइजन थियूं उमीदूं उमिरि जे किनारनि ते बीही उमीदूं उमिरि जे किनारनि ते बीही डिघनि इंतज़ार